वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिहत खाते जी तरक़ियाती पोर्टफोलियो जाइज़े बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर अज़रा पेचुओ, जाम खान शुरो, अली हसन ज़रदारी ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। वॾे वज़ीर 16 अहम सिहत जे मनसूबनि जी रफ़्तार तेज़ करण जी हिदायत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हिदायत कई त समूरा मनसूबा हलंदड़ माली साल में मुकमल कया वञनि। सेक्रेटरी सिहत ब्रीफिंग ॾिनी त सिहत खाते जा 178 मनसूबा 45.37 अरब रुपयनि जी लाॻत सां शुरू कया विया आहिनि। हुन चयो त 140 मनसूबा जारी आहिनि ऐं 38 नवां मनसूबा एडीपी में शामिल आहिनि। सिहत खाते तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी वई त 21% तरक़ियाती फंड ख़र्च थी चुको आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ज़िंदगी बचाइण वारनि मनसूबनि में देर बर्दाश्त न कई वेंदी। अहम ख़बर खां वाक़िया आगाह करायूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिहत खाते जे तरक़ियाती पोर्टफोलियो बाद जाइज़े बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर अज़रा पेचुओ, जाम खान शोरो, अली हसन ज़रदारी ॿियनि अमलदारनि शिरकत कई। वॾे वज़ीर 16 अहम सिहत जे मनसूबनि जी रफ़्तार तेज़ करण जी हिदायत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हिदायत कई त समूरा मनसूबा हलंदड़ माली साल में मुकमल कया वञनि। सेक्रेटरी सिहत ब्रीफिंग ॾिनी त सिहत खाते जा 178 मनसूबा 45.37 अरब रुपयनि जी लाॻत सां शुरू कया विया आहिनि। हुन चयो त 140 मनसूबा जारी आहिनि ऐं 38 नवां मनसूबा एडीपी में शामिल आहिनि। सिहत खाते तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी वई त 21% तरक़ियाती फंड ख़र्च थी चुको आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ज़िंदगी बचाइण वारनि मनसूबनि में देर बर्दाश्त न कई वेंदी। अहम ख़बर खां वाक़िया आगाह करायूं त वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिहत खाते जे तरक़ियाती पोर्टफोलियो जाइज़े बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर अज़रा पेचुओ, जाम खान शोरो, अली हसन ज़रदारी ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। वॾे वज़ीर 16 अहम सिहत जे मनसूबनि जी रफ़्तार तेज़ करण जी हिदायत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह हिदायत कई त समूरा मनसूबा हलंदड़ माली साल में मुकमल कया वञनि। सेक्रेटरी सिहत ब्रीफिंग ॾिनी त आई न हुई। अहम ख़बर खां वाक़िया आगाह करे रहिया आहियूं त वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिहत खाते जी तरक़ियाती पोर्टफोलियो जाइज़े बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर अज़रा पेचुओ, जाम खान शोरो, अली हसन ज़रदारी ॿियनि अमलदारनि शिरकत कई। इजलास में सूबाई वज़ीर अज़रा पेचुओ, जाम खान शोरो, अली हसन ज़रदारी ॿियनि अमलदारनि शिरकत कई। वॾे वज़ीर 16 अहम सिहत जे मनसूबनि जी रफ़्तार तेज़ करण जी बि हिदायत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हिदायत कई त समूरा मनसूबा हलंदड़ माली साल में मुकमल कया वञनि। सेक्रेटरी सिहत ब्रीफिंग ॾिनी त सिहत खाते जा 178 मनसूबा 45.37 अरब रुपयनि जी लाॻत सां शुरू कया विया आहिनि। हुन चयो त 140 मनसूबा जारी आहिनि ऐं 38 नवां मनसूबा एडीपी में शामिल आहिनि। सिहत खाते तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी वई त 21% तरक़ियाती फंड ख़र्च थी चुको आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ज़िंदगी बचाइण वारनि मनसूबनि में देर बर्दाश्त न कई वेंदी।